हलफबरदारी तकरीब खां पोइ पहिरियों भेरो यूनियन काउंसिल राज़ी डेरो कच्चो जे चेयरमैन सिराई हादितो सियाल जी ज़ेर सदारत इजलास करायो वियो। इजलास की शुरुआत यूनियन काउंसिल राज़ी डेरो कच्चो जे सेक्रेटरी मोहम्मद अयूब फुलियो कई। इजलास में चेयरमैन सिराई हादितो सियाल, वाइस चेयरमैन दीन मोहम्मद खोड़ो, जनरल काउंसिलर बशीर अली नारेजो, जनरल काउंसिलर नईम अहमद नारेजो, जनरल काउंसिलर नसीर मोहम्मद मंगलू, जनरल काउंसिलर अल्ताफ अली मल्हा, हारी काउंसिलर हाजी इमदाद अली नारेजो, मर्द यूथ काउंसिलर इरफान अली कलहोड़ो, अकलियती काउंसिलर शीराज ओड, लेडीज़ काउंसिलर जन इजलास में शिरकत कई। उन सां गॾु यूनियन काउंसिल जे मुलाज़मनि बि पाबंदी सां ड्यूटी सरअंजाम ॾिनी। इजलास दौरान चेयरमैन सिराई हादितो सियाल समूरी काबीना ऐं स्टाफ जो तारुफ़ कराए उन खां पोइ ख़िताब कंदे चयो त असां अवाम जा नुमाइंदा आहियूं। KNUC जी अवाम खे हर सहूलत मुहैया कई वेंदी। अॼु खां बर्थ तोड़े डेथ समेत समूरा सर्टिफिकेट मुफ़्त में ॾिना वेंदा। समूरी काबीना के साण खणी हलबो। असां सिंध हुकूमत खे अपील था करियूं त असांजी यूनियन काउंसिल जी बजट वधाई वञे त जीअं पंहिंजी यूनियन काउंसिल जी अवाम जी भरपूर ख़िदमत करे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।